अमेरिका समूरी दुनिया जो मुआशी इंजण है। वेनेज़ुएला में 50 मिलियन बैरल तेल वठी चुका आहियूं। मुंहिंजी क़यादत में अमरीकी मईशत तरक्की करे रही है। यूरोपी मुल्कनि खे अमरीकी तेल जा सुधारा आणण घुर्जनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त कंहिं बि क़ीमत ते ग्रीनलैंड खे पाण सां गॾु रखंदासीं। वॾियूं तेल कंपनियूं अमरीका सां गॾु वेनेज़ुएला थी रहियूं आहिनि। असां वटि अहिड़ा हथियार आहिनि जिन जो केरु सोचे बि नथो सघे। मूं पाक भारत समेत केतिरियूं ई जंगूं रोकरायूं। ग्रीनलैंड अमरीका की सिक्योरिटी लाइ ज़रूरी आहे। वेनेज़ुएला अमरीकी हमले खां पोइ सहकार कयो। ग्रीनलैंड ते गोल्डन डोम बणाइण चाहियूं था। ग्रीनलैंड ते कब्ज़े जे लाइ ताक़त इस्तेमालु नथा करणु चाहियूं। मईशत की बेहतरी के लिए गॾिजी मुसलसल कोशिश करे रहिया आहियूं। मुल्क इक़्तिसादी इस्तेहकाम न वधी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो डावोस में वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के सालियाने इजलास के खिताब। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त मुल्की मईशत सही लग तरफ़ वधी रही आहे। आलमी रेटिंग एजेंसी दर्जाबंदी बेहतर कई। क़ौमी एलाइनी निशकारी कामयाब रही। इजलास के मौके ते वज़ीर आज़म IMF जे MD सां बि मुलाक़ात कई। पाकिस्तान गज़ा में जटाधा रमन के लिए बोर्ड ऑफ पीस में शमूलियत की दावत कबूल करे वरिती। वरी ऑफिस के तर्जुमान पारां तस्दीक। सदर ट्रंप वज़ीर आज़म शहबाज शरीफ के बोर्ड ऑफ पीस में शामिल थियण की दावत दी हुई। बदिराई मौजूद पाकिस्तान गैर क़ौमी सलामती काउंसिल के ठहरादत गज़ा में मुआहदे की हिमायत जो ऐलान कयो। बोर्ड ऑफ पीस जो मक़सद गज़ा में मुस्तकिल जंगबंदी लाइ अमली कदम खणणु आहे। कराची में बाहि मुतासिर गुल प्लाज़ा के मलबे में वधीक 30 लाश फौतुनि जो एकड़ थी वियो। DIG ॾखण जो चवणु आहे त मैगज़ाइन फ्लोर ते सामान जी दुकान में 30 लाश मिलिया आहिनि। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया तारिक मूजिब इंसानी बाक़ियात मिलियूं आहिनि। उन्हनि मां लाशनि जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। कमिश्नर कराची चवे थो अञा ताईं 86 माण्हू लापता आहिनि। यह इंतहाई इल्मनाक सान्यो आहे जंहिं केतिरनि ई ख़ानदाननि खे सोग में मुब्तला करे छॾियो आहे। सिंध जे वरी वज़ीर मुराद अली शाह गुल प्लाज़ा साने में जानी नुक़सान में वाधि थियण ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। वरी वज़ीर लाॻापियल अख़्तियारनि खे हिदायत कई त मलबे मां मिलंदड़ लाश अस्पताल मुंतक़िल कया वञनि। कौमी असेंबली में भेरो ॿीहर अरिड़हीं तरमीम जो पड़ालो। हुकुमरान धुर जी अरिड़हीं तरमीम ते तनक़ीद। पीपल्स पार्टी पारां अरिड़हीं तरमीम जो दिफ़ा। कौमी असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर चयो त अरिड़हीं तरमीम खां पोइ जेको सभु कुझु सुठो थियो आहे त पोइ गुज़िरियल ॾींहुं कराची में जेका बाहि लॻी उहो कमु बि सुठो थी वियो। अरिड़हीं तरमीम जे हवाले सां ॻाल्हाइण ते ॾकणी शुरू थी वञे थी। PPMNA से नवीद कमर जो त काल्ह गुल प्लाज़ा जे वाक़े ते ॻाल्हि थी रही हुई पर बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ बहस खे ॿिए पासे खणी वियो। ख्वाजा आसिफ जे बयान खे असीं हुकूमती पॉलिसी सम्झंदासीं। छा हिकु ॿियो नओं तजुर्बो करणु चाहियूं था। बाहि सां खेॾणु बंदि कयो। अवां सूबनि जा वसीला मर्कज़ खे ॾियणु चाहियो था। 60 ऐं 70 वारे ॾहाके मां निकिरो। सूबनि जी मज़बूती में ई पाकिस्तान जी मज़बूती आहे। तारीख़ खां अखियूं बंदि न करियो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त नवीद कवर जूं ॻाल्हियूं अखियुनि ते पर इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं असांजी ज़ाती राय हूंदियूं आहिनि। कंहिं बि तरमीम या कानून साज़ी जो अख़्तियार ऐवान वटि आहे। पाकिस्तान वरी आलमी बॉन्ड मार्केट में वापसी की तैयारी शुरू करे छॾी। नाणे वारा वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त जाइज़ो वरितो पियो वञे त बॉन्ड जे लाइ डॉलर, यूरो या ॿी करंसी मां कहिड़ो मालियाती औज़ार मुनासिब हूंदो। पहिरियों भेरो चीनी करंसी में बि पांडा बॉन्ड जारी करण जी तैयारी कई पई वञे। हुकूमत ईंदड़ कुझु हफ़्तनि में बॉन्ड जारी करण जे लाइ आलमी सलाहकारनि जी मुक़ररी शुरू कंदी। कराची में मेजिना रोड ते क़ाइम गुल प्लाज़ा के बाहि लॻण वारे वाक़े खां पोइ रंपा प्लाज़ा गैर महफ़ूज़ करार। ख़तरनाक हिसे जे इस्तेमाल ते पाबंदी लागू। SPCA जो चवणु आहे त रंपा प्लाज़ा इंतज़ामिया ऐं दुकान मालिकनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी टिनि ॾींहंनि जे अंदरि कराची में फायर सेफ्टी सिस्टम लॻाइण जे लाइ
लाइ अल्टीमेटम ॾेई छॾियो। बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी चेवन आबाद खे लिखत में आगाही ॾेई छॾी। अख़्तियारियुनि जो चवणु आहे कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन पारां कयल फायर सेफ्टी ऑडिट ते अमल कयो वञे। जिन बिल्डर्स हिफ़ाज़ती उपाउ न वरिता आहिनि उन्हनि खे 3 ॾींहनि जी आख़िरी तारीख़ ॾिनी वई आहे। मेयर कराची चयो त सभिनी इमारतुनि जे मालिकनि खे दरख़्वास्त करियां थो त बाहि जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे। आबाद जे चेयरमैन मोहम्मद हसन बख्शी चयो त कराची जे सभिनी इमारतुनि में 3 ॾींहनि अंदरि बाहि खां बचाव जो सामान लॻाइणु मुमकिन आहे छाकाणि त घुर्बल सामान मौजूदु नाहे। जांच कमेटी की रिपोर्ट अचण बाद फ़ैसिलो कयो वेंदो। नए तामीर थींदड़ इमारतुनि में बाहि जे लाइ हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे ज़रूरी करार ॾिनो वियो। केतिरियूं इमारतूं आहिनि जिन में बाहि खे मुंहुं ॾियण जे लाइ हिफ़ाज़ती सिस्टम न आहे। सीनियर वज़ीर शर्जील मेमण जूं निजी टीवी सां ॻाल्हियूं चयाईं वापारी जे नुक़सान जो हज़ालो कयो वेंदो। वापारी मार्केट्स में बाहि खां हिफ़ाज़त जे लाइ क़दम खणनि। सरकार पारां NICVD जे क़ानूनी हैसियत बहाल करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि NICVD जो 84हों गवर्निंग बॉडी इजलास NICVD जे ऑपरेशनल मामलनि जे लाइ 15.5 अरब रुपए जी ग्रांट इन एड जी मंज़ूरी। COO ऐं CFO जी फौरी मुक़ररी जी बि मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त माली साल 2025-26 दौरान NICVD खे 3.5 अरब रुपए जी इज़ाफ़ी ग्रांट फौरी ज़रूरत आहे। दिलि जे मुफ़्त इलाज में कंहिं बि रट खे बर्दाश्त न कयो वेंदो। जेकॾहिं ईरानी हुकूमत मूंखे क़त्ल कयो त ईरान खे मुकमल तौरु तबाह कयो वेंदो। अमरीकी सदर चयो त मुंहिंजे ख़्याल में ईरान अहिड़ो क़दम न खणंदो, पर इन हवाले सां हुन अॻु ई हिकु नोटिफिकेशन तयारु करे रखियो आहे। जैकबाबाद में हिरासत दौरान नारी सां ज़्यादती जे केस में लापरवाही जे इल्ज़ाम में गिरफ़्तार 2 SHO 1 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस ॿिन्ही SHOs खे हथकड़ियूं हणी रिमांड जे लाइ अदालत में पेश कयो। जांच ऑफिसर मूजिबि SHO RD 44, SHO RD 52 ते लापरवाही जो इल्ज़ाम आहे। नारी सां ज़्यादती जे केस में 6 पुलिस एहलकार अॻे ई 2 ॾींहनि जे रिमांड ते आहिनि। कराची इलाइक़े गोरंगे में फायरिंग में औरत क़त्ल। ज़मा टाउन थाणे जे सेक्टर 51C बाबूबंदी होटल भरिसां काइनात खे गोलियुनि जो खाद बणायो वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो लॻी रहियो आहे। मले जे इलाइक़े पिपरी चावर गोदाम जे पोरियतनि जो अजरत पूरी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज। पोरियत अॻवाननि चयो त ठेकेदारनि ऐं गोदाम इंतज़ामिया मिली भगत सबबि पोरियतनि खे जाइज़ अघु नथो ॾिनो वञे। मजबूर थी धरणो हयो। जेसीं ताईं मुतालबा मंज़ूर न कया वेंदा धरणो जारी रहंदो। कुनरी में रेल जी पटड़ी जा गार्डर चोरी थियण जो इंकशाफ। पुलिस जी कार्रवाई दौरान मज़दा गाॾी में लोड थियल 20 खां मथे गार्डर हथ। केस दाख़िल। पुलिस मूजिबि जवाबदार रेल जी पटड़ी जा गार्डर कटे चोरी करे मज़दा में लोड करे रहिया हुआ। पुलिस पहुचण ते जवाबदार राति जी ऊंधाई जो फ़ाइदो वठंदे फरार थी विया। नंदोलक कढण सबबि नंदोलक कढण सब डिवीज़न जे अंधोशेवा खे 30 फुट घारो फसल पाणी हेठि। आबादगारनि जो चवणु आहे त घारे सबबि कणिक ऐं ॿियो फसल पाणी हेठि अची वियो आहे। ॿनी में पाणी बीहण सबबि लखें रुपयनि जो फसल सड़ण जो ख़दशो आहे। ठटे में पानी की बंदिश खिलाफ आबादगारनि जो मकली बाईपास ते एहतिजाजी धरणो। कराची ठटो शारा ब्लॉक ट्रैफिक मुअत्तल। आबादगार अॻवान चयो त हथ वठी पाणी जी खोट पैदा करे ठटे जे वाहनी शाखुनि खे बंदि रखियो वियो, जे सबबि तयार फसल तबाह थी रहियो आहे। नोटिस वठी समूरनि वाहनी शाखुनि में पाणी जी फराहमी बहाल कई वञे।
खटियार में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल ॻोठाणे वारसनि जो क़ौमी शहरा ते धरणो। रहवासियुनि जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ क़ौमी शहरा ब्लॉक करे एहतजाज कयो। संदनि चवण ते वाक़िए खे केतिरे कलाक गुज़री वञण बावजूदि पुलिस केस दाख़िल नाहे कयो। सिर्फ़ हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। फौरी तौर 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे क़त्ल केस दाख़िल कयो वञे। संजौरे में पुलिस चेकिंग दौरान पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि माजिब नौजवान लाश रखी धरणो हयो वियो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस नौजवान खे बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद में फौती कोटा तहत नौकरी न मिलण खिलाफ एहतजाज। अॻवाननि जो चवण आहे फौती कोटा ते बंदिश विझी नौजवाननि खे ऊंधाई तरफ़ लिखियो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे वाज़े हुकुमनि बावजूदि नौकरी नथी मिले।